बाढ़िया रिपोर्टर मेहरान चांडियो पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगवान सैयद मंसूर अली बुखारी लाड़काने पहुंची पीपी वर्कर सुल्तान नूनारी जी चाचो मोहम्मद कासिम नूनारी जी वफ़ात ते ताज़ियतूं करे गहरे दुख जो इज़हार कियो। उन मौके ते सैयद मंसूर अली बुखारी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बाढ़ी शहर मुंहिंजो ॿियो घर आहे। हितां जा मसला तर्ज़ी बुनियाद ते हल करण जी कोशिश करे रहियो आहियां। इंशाअल्लाह जल्द शहर में तरक्याती कमनि जो ॼार वेंदो। हिन चयो त आवाम जी ख़िदमत अॻु बि कई आहे ऐं हाणे बि कंदासीं। हिन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं जूं पाड़ू अवाम में खुतल आहिनि, जंहिं हर दौर में अवाम जी ख़िदमत कई आहे। पीपल्स पार्टी अनक़रीब सिंध अंदरि नौजवाननि खे रोज़गार सां लॻाईंदी, बेरोज़गारी जो ख़ात्मो आणींदी। असां सां गॾु सिंध अंदरि तरक्याती कमनि खे पिणु तेज़ी सां हलायो वेंदो, सिंध खे ख़ूबसूरत बणाईंदे। हिन चयो त पीपी पंहिंजी सियासत जो सरचश्मो बि अवाम खे ई सम्झे थी। उन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान इनायतुल्लाह लाशारी, हसनैन अलीहार चांडियो, आबिद अली इज्जत, मोहम्मद हसन जुणेजो ऐं ॿिया पीपी उहिदेदार ऐं वर्कर मौजूदु हुया।